अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं परेयालुء खां। जी नाज़रीन, परेयालुء ڀرسان ڳوٺ जमाल الدين ڄامڙو जे रहवासिन غلام اصغر عبدالله ڄامڙو دوست ڄامڙو ऐं امان ڄامڙو जो पंहिंजे ई برادري जे माण्हुनि ख़िलाफ़ احتجاجي مظاهرو। उन मौक़े ते हुननि मीडिया आॾो दाहींदे चयो त शहज़ादो ॼامڙو ऐं उन जा पुट असांखे मुख़्तलिफ़ नंबरन तां क़ालियूं करे असां खां मंथली घुरी रहिया आहिनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त शहज़ादो ॼامڙो पंहिंजे पुटनि ऐं नामालूम साथियुनि समेत असांजे पिण ते हमलो करे बीको मशीन जी भञ राह करे पिण ते रहियल मज़दूरनि खे मार कुट करे सख़्तु नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई विया आहिनि। हुननि SSP खेरपुर, DIG सखर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट माजिद सोलंगी, पाकिस्तान न्यूज़ TV, परेयालुء।